ख़बर शेयर कंदो गौसपुर मां शहर जो रूरल हेल्थ सेंटर तबाही के किनारे ते पहुची वियो। रोज़ाना ईंदड़ 100 मरीज़नि जो अंग घटिजी 3 थी वियो। दवाऊं न हुजण सबबि इलाइक़े जा मरीज़ सख़्त परेशान। वधीक मिलियल तफ़सील मूजिबि शहर जो अकेलो रूरल हेल्थ सेंटर वीरान ऐं बर्बाद थी वियो आहे। सेंटर जूं रौनकूं ख़त्म ऐं वीरानी जो ॾेख ॾेई रहियूं आहिनि। न्यूज़ तरफ़ां इस्पताल जो जाइज़ो वठण महिल इस्पताल जे अमले ॿुधायो त 1 महीनो अॻु असां वटि 100 खां वधीक ओपीडी हुई ऐं अॼु 25 खां 30 मरीज़ अचनि था, जंहिंजो मुख्य कारण उहो आहे सिहत खाते कश्मीर तरफ़ां लाॻीतो 1 महीने खां असां जूं दवाऊं बंदि थियल आहिनि। इस्पताल में डॉक्टर कोन आहिनि। राति जो एमरजेंसी थिए थी त मरीज़नि खे डॉक्टर न हुजण करे कंथकोट ऐं सखर शहरनि ॾांहुं मोकिलियूं था। एमरजेंसी लाइ कमु ईंदड़ दवाउनि में बि कुझु कोन थो मिले त मरीज़नि खे कहिड़ी फर्स्ट एड ॾियूं। ॿिए पासे शहर जे सियासी ऐं समाजी हलकनि डीसी कश्मीर खां मुतालबो कयो आहे त इस्पताल खे तबाही खां बचाइण लाइ दवाऊं ऐं डॉक्टर तुर्त मुहैया करे ॾिना वञनि। दवाई को छा ॻाल्हि आहे? अॻ में त असां वटि मरीज़ काफ़ी सारा, पर हिन वक़्तु जेके मरीज़ जेके नथा अचनि असां वटि दवाऊं बिल्कुलु कोन्हनि। काफ़ी टाइम खां महीनो ॾेढ खां वधीक टाइम थी वियो आहे, असां दवाऊं बिल्कुलु न आहियूं आहिनि, हिन जे करे मरीज़ नथा अचनि। ऐं स्टाफ बि ॾाढो धर्म भरम आहे, जो त IHS डिपार्टमेंट ख़तमु करे छॾियो आहे। पोइ हिन जे करे जेको आहे डिस्टर्ब लॻो पियो आहे, सॼो इदारो बि डिस्टर्ब लॻो पियो आहे ऐं होॾो बि दवाऊं नथियूं ॾियनि, गवर्नमेंट बि दवाऊं नथियूं ॾियनि। ग़रीब वीचारा मिसकिन हिते परेशान लॻा पिया आहिनि, सुबुह शाम हिते दवाऊं था करनि हिते।